सां 10 रोज़ा मेलो लगायो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरीश केपीसी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक़्तु असीं मौजूद आहियूं खिपरे में, जिथे भेटाई एसोसिएशन पारां खिपरो जश्न मेलो लगायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टॉल झूला लगाया विया आहिनि, जंहिंमें नंढा तोड़े ॿार दिलचस्प अंदाज़ सां हिते अची मज़ो वठी अचो त हिते खिपरे में हिन जेके स्टॉल वारा माण्हू ऐं खिपरे जे जेके शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त हिन मेले जे हवाले खां उन्हनि जो छा चवणु आहे। माशाल्लाह तमामु घणो असांखे सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे, ख़ासि कर माना पुलिस जो बि तमामु सुठो असां सां रिस्पॉन्स रहियो आहे, मीडिया वारनि तमामु सुठो असां ताउन कयो आहे। ॿियो माशाल्लाह शहर जे हवाले सां जेको न सिक्योरिटी बि असां हिते फर्स्ट क्लास ॾिनी आहे, बहितरीनु ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं इंशाल्लाह हिते जेको न बेफ़िक्र थी जेको माना हिते फैमिली वग़ैरह ॿार बच्चा नंढा जेका न फुल सिक्योरिटी असां ॾियण जी हिते कोशिशि कई आहे। SP साहब जो DC साहब जो ख़ासि कर मीडिया वारनि जो भरपूर असां सां ताउन रहियो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जो जेको खिपरे शहर जे लाइ एतिरी माना सुठी ऐं सस्ती जॻह हिकिड़ी माना हीअ तफ़री फ़राहम करण जी कोशिशि कयासीं। ॿियो असांजे माना जाम ग़ुलाम क़ादिर उनर साहब जा जेके शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे माना हिते खिपरे जे अंदरि इहो फेस्टिवल मुनक़िद करायो आहे। ॿियो असांजी जेको सिक्योरिटी जा जेके तंज़ीम जा जेके मेंबर आहिनि सिक्योरिटी में उन्हनि जो तमामु सुठो किरदारु रहियो आहे माशाल्लाह जे ख़ैरनि सां। 9 ॾींहं आहे, सुभाणे इख़्तितामी तक़रीब आहे। DC साहब ऐं SP साहब काज़ी साहब ऐं माशाल्लाह जेको पंहिंजो इहे अली हसन हिंगोर जो साहब चेयरमैन साहब सभु शिरकत थी कंदा आहिनि। सभु मीडिया वारनि खे असांजी दरख़्वास्त आहे सभु अचनि हिते जेको न असांजी दावत आहे असांखे जेका हौसला अफ़ज़ाई कनि ताकी अॻिते लाइ असां जेका शहर जे लाइ इहे फलाही कमु कंदा रहूं। झूला आहिनि, चिड़ियाघर आहे या वग़ैरह जेके ॿारनि जा जेका शो आहिनि जंहिंमें जेका असां ॿारनि जो तक़रीबन ॿारनि जे लाइ सभई जेके हिते शयूं आहिनि ऐं उन खां पोइ इंतिज़ाम तमामु सख़्तु कया विया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते मीडिया वारनि जी ऐं पुलिस जी इन्हनि जेको आहे सो तावन रहियो आहे, इन्हनि जो साथ रहियो आहे। मतिलबु दिलि पसंदि सां असां सभु लेडीज़नि खे सस्ते भाव में असां हलायो आहे, पर कॾहिं न शोर थियो आहे न शराबो थियो आहे। सॼे शहर खिपरे में असांजो मेलो सुठो हलियो आहे। हमें यहाँ पे बहुत मज़ा आ रहा है, ऐसे मेले हर जगह लगने चाहिए और हमें यहाँ पे बहुत मज़ा आ रहा है। झूलो आहे, किश्ती आहे, मौत जो खूह आहे, सुठा आहिनि, ॿारनि खे इंजॉय थी वई आहे, तफ़री थी वई आहे ॿारनि जे लाइ, लॻणु खपनि। मेले में घुमण आयो, ॾाढो मज़ो आहे, ॿेड़ी वारो, इनमें सुठा सुठा झूला आहिनि लगा हुआ है और ये सब बहुत अच्छे मेले लगाना चाहिए और इधर ऐसे अच्छे मेले लगाना चाहिए और इसके में बड़े बड़े अच्छे मेले हैं। ये मेला बहुत अच्छा है, खिपरों में ऐसे तफरी होनी चाहिए, यहाँ बहुत मज़ा आ रहा है, बच्चों के लिए बहुत अच्छी तफरी गाह है, ऐसा होना चाहिए यहाँ पे तफरी गाह, बच्चों को मज़ा आ रहा है, बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर। अच्छा लग रहा है, हम दूर से आए हैं, चूंडगो से, लगे चाहिए खुशी का मौसम है यार। झूला अच्छे थे, एक बहुत अच्छा लग रहा है, बच्चे एंजॉय कर रहे हैं, बहुत खुश हैं जी। हाँ, बच्चों को लेकर आए यहाँ पर हम आपको बहुत अच्छा लग रहा है, यहाँ पर हमने झूले खाए, बहुत मज़ा आ रहा है, यहाँ पर भी बहुत अच्छा लग रहा है, वहाँ पर भी बहुत अच्छा लग रहा है। कितने झूले झूले आपने? हमने बहुत सारे झूले झूले हैं यहाँ पर, सारे झूले झूले जी, हमको बहुत मज़ा आ रहा है। बहुत अच्छा, बहुत सारे झूलेंगे। हाँ, ज़बरदस्त है, यहाँ बच्चे एंजॉय कर रहे हैं और माशाल्लाह ये सर्कस लगा हुआ है, रेलगाड़ी का भी है और ये झूला सामने है और पीछे ये मौत का कुआं भी है। घोड़े वाला और जो वो है ना वो बहुत अच्छा, बहुत अच्छा, बहुत सारे नहीं मेले लगने चाहिए जी। बस ये एक सैर तफरी है, हमारा ये फ़न है तो पाकिस्तान में माशाल्लाह ये हम करते हैं। माशाल्लाह सैर तफरी के लिए हम शहर में जाते हैं, ये पूरे पाकिस्तान में भी करते हैं और बाहर ओमान में भी करके आए हैं, अफ़गानिस्तान में भी करके आए हैं। माशाल्लाह ये बहुत अच्छा फ़न है और हाँ बिल्कुल ये होता है। ये मेरा बाजू टूटा हुआ है, ये टांग भी टूटी हुई है, बस ये हमारा फ़न है, बस अल्लाह पाक इसको चला रहा है। ये 22 फुट की लंबाई है इसकी। ये इसकी खुशी से जो है ना माशाल्लाह आवाम देखती है और तालियां मिलती हैं, खुशी मिलती है और बच्चों का रिज़्क़ है अल्हम्दुलिल्लाह, ये जो है हम चला रहे हैं। खुश होते हैं वहाँ, हमें देख के खुशी होती, तफरी करती है। 20-22 साल हो गए होते रहते हैं। मेरा वालिद फौत हो गया था गिर के, हम ज़िला खानेवाल से हैं, अल्लाह के आसरे पे करते हैं, अल्लाह ताला ही करने वाला है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।